अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु अपडेट ॾियण वारा आहियूं पंजाबी ड्रामे जी ज़बरदस्त नई अपडेट जेका ख़ासि करे मूसा ते आहे। यानी लाला रफ़ीक ज़हूर साहब जेको तकरार ड्रामे में मूसा जे नाले सां मशहूरु थियो ऐं उन जे बारे में काफ़ी दोस्त कॉमेंट करे रहिया आहिनि फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल ते त बाबा हिन जी एंट्री कॾहिं थींदी। पंजाबी जेका 4 टीज़र आया उन्हनि में त हिन जी हिकिड़ी झलकी बि न हुई। छा लाला रफ़ीक ज़हूर साहब हिन ड्रामे में ईंदो या न ईंदो? अॼु इन्ही बहितरीन मौज़ू ते मां तव्हांखे हिकु बहितरीन प्रैक्टिकल ही वीडियो ठाही आहे जेका तव्हांखे ॿुधणु खपे दोस्तो। ऐं अगरि तव्हां हीअ वीडियो पूरी ॾिठी त पोइ तव्हांखे कंफर्म अपडेट मिली वेंदी ऐं सम्झ में बि ॻाल्हि अची वेंदी। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदासीं त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयूं वेठा त महिरबानी करे हिनखे ज़रूरु सब्सक्राइब लाइक करे छॾींदा तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं। दरअसल दोस्तो लाला रफ़ीक ज़हूर साहब जॾहिं मां शुरू खां तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां जेका टीज़र तव्हां ॾिठा उन में तव्हांखे झलकी नज़र न आई ऐं मां बि लगातार इहे ई ॿुधाईंदो आहियो। टीज़र अचण खां पहिरियों ई मां तव्हांखे ॿुधायो त लाला रफ़ीक ज़हूर साहब पहिरियां जेका स्पेल शूट थी रहिया आहिनि इन्हनि में मतां तव्हांखे न ॾिसण वटां न मिलंदो। अॻिते लाला रफ़ीक ज़हूर साहब जी एंट्री थींदी बिल्कुलु, छो त काफ़ी दोस्तनि जो लाला रफ़ीक ज़हूर साहब सां एॾी मोहबत आहे, एॾा त परस्तार आहिनि, हज़ारनि में जेको आहे उन्हनि जा परस्तारनि जी जेका व्यूअरशिप वधीक आहे लाला रफ़ीक ज़हूर साहब उर्फ़ मूसा जी। ऐं इन खे डायरेक्टर ॾिसी करे मतां अचण वारे स्पेलनि में जेको आहे लाला रफ़ीक ज़हूर साहब जी एंट्री हणाए। हिन टाइम त बाक़ी 2 स्पेल में लाला रफ़ीक ज़हूर साहब न आहे, 3 या 4 में उनजो इम्कानु आहे। असांखे ॾींदा इजाज़त। अपडेट अगरि सुठी लॻे त महिरबानी करे हिनखे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾींदा।